नाज़रीन, भारत जो लेजेंड अदाकार दिलीप कुमार लाडाणो करे वियो। संदसि घर भातियुनि समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते लाडाणे जी तस्दीक करे छॾी आहे। भारतीय मीडिया मूजिबि अदाकार दिलीप कुमार खे गुज़रियल ॾींहुं साह जी तकलीफ़ सबबि मुंबई जी ख़ानगी अस्पताल में दाख़िल कयो वियो हो, जिते हुन 98 वरियनि जी ॼमार में दम धणी हवाले कयो। यूसुफ ख़ान उर्फ़ दिलीप कुमार 1922 में पिशावर जे ख़ुदादाद पाड़े में जनम वरितो। उन जो आबाई घर अॼु बि पिशावर में मौजूदु आहे। शहंशाह जज़्बात जे लक़ब सां मशहूर दिलीप कुमार के इंडियन फिल्म जो सब खां वॾो एज़ाज़ दादा साहब फाल्के अवार्ड सां भी नवाज़ियो वियो, जॾहिं त हुन खे पाकिस्तानी हुकूमत तरफ़ां 1998 में निशान पाकिस्तान सां नवाज़ियो वियो। दिलीप कुमार 1940 खां 1960 जी ॾहाई में भारतीय सिनेमाउनि ते छायल रहियो। हुन 65 खां वधीक फिल्मुनि में कमु कयो। दिलीप कुमार जे मशहूर फिल्मुनि में देवदास, संगदिल, अमर, आन, अंदाज़, नया दौर, कर्मा ऐं मुग़ल आज़म शामिल आहिनि।